ही कोरोना जेका आई हुई उनमें वुहान शहर जितां उथी हुई। कोरोना वुहान शहर में उथी चीन जन में उते हिकिड़ो सोशल मीडिया ते हिकिड़ियूं तस्वीरूं वायरल थियूं हुयूं त वुहान शहर जे नर्सूं जेके हुयूं उन्हनि पंहिंजा वार कटाए छॾिया हुआ छो त उन्हनि खे ट्रीटमेंट करण में जेको तकलीफ़ पई थी वारनि जे करे उहो जेको आहे सो इहो वायरस जेको आहे सो चिंबड़ी पियो आहे उन जे करे उन्हनि पंहिंजा वार कतराए छॾिया आहे। औरत माना वार कतराए इहो उन्हनि जे लाइ वॾो हिकिड़ो ॾुख जो अज़ाब हो। दूर को शाइर रुनू हो। शाइरनि खे वरी औरतुनि जा वार वणंदा आहिनि। दूर को शाइर रुनू हो ऐं लथी हुई दिलि में काई करबला हाय ही वुहान जूं गलियूं उदास तुंहिंजे वारनि लाइ नोहागर हुयूं। हाय ही वुहान जूं गलियूं उदास तुंहिंजे वारनि लाइ नोहागर हुयूं जिन जी नीरी छांव में बुत भरियल हू नक बीनू छोकिरो ज़िंदगीअ जा थक लाहिण थे पुॻो हुन जे काफ़र दिलि संदियुनि हाय सारियुनि मुनकरनि ईमान ताज़ा थे गया। हुन जे काफ़र दिलि संदियुनि हाय सारियुनि मुनकरनि ईमान ताज़ा थे कया ऐं सुतो थे वेढ़जी वास में तुंहिंजो शहर ऐं सुतो थे वेढ़जी वास में तुंहिंजो शहर तो रुॻो ही वार हुन जे बांह ते थोरे ई सुकाया। तो रुॻो ही वार हुन जी बांह ते थोरे ई सुकाया ऐं ककर ही कीसकारा दांह ते थोरे ई सुकाया हीअं जो धूणे मथो कंध खे छंडको ॾेई हर कंहिं काफ़र दिलि मंझां विॼ जीअं गुज़री हुई। हीअं जो धूणे मथो कंध खे छंडको ॾेई हर कंहिं काफ़र दिलि मंझां विॼ जीअं गुज़री हुई सिॼ जीअं उभरी हुई कुफर ते कड़की हुई ईमान ते उलरी हुई इश्क ला विखरी हुई अॼु ईअं उजड़ी हुई ॼण रिणनि था छां अॼु ईअं उजड़ी हुई ॼण रिणनि था छां वई ॼण थरनि खां मींहं विया शाइरीअ सुॾको भरियो दूर को शाइर रुनो दूर को शीशो भॻो।